नाज़रीन, सिंध जे ॿियनि इलाइक़नि जीअं शिकारपुर में बि सारियालो फसल तैयार थी मार्केट में पहुची वियो आहे, पर आबादगारनि ऐं हारियुनि खे मुनासिब अघ न मिलण सबबि हू सख़्त परेशान आहिनि। इन हवाले सां पेश आहे शिकारपुर मां महबूब बलो जी हीअ रिपोर्ट। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जीअं शिकारपुर में बि सारियालो फसल तैयार थी अनाज मंडीअ में पहुचणु शुरू थी वियो आहे, लेकिन वापारियुनि जी हिक हटी ऐं ज़िले इंतिज़ामिया जी अदम दिलचस्पीअ सबबि आबादगार ऐं हारी मुनासिब अघ न मिलण ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कटौतियूं थियण सबबि सख़्त परेशान आहिनि। अघु भाव सुठो न आहे, हाणे सारियूं हलनि थियूं 28,000 अहिड़ी सुपर वध 5,000 इहो मुनासिबु न आहे। हाणे भाण महांगा आहिनि, अटो महांगो आहे, चांवर हर शइ महांगो लॻो आहे। जेको सरकार जो आहे उहो हर शइ महांगो आहे, जेको असांजा उहो सफ़ा सस्तो आहे। इहो मुनासिबु न आहे। भाण हाणे 12,000 आहे, हाणे अञा 15,000 कयो त असां छा कमाईंदासीं? असां त नुक़सान में आहियूं ग़रीब माण्हू। जेको खाऊं था उहो महांगो, जेको ॾियूं था उहो सस्तो। छाजे करे? को हुकूमत खे न आहे या ऐलान कुझु मदद कयो, हुकूमत मदद करे, महिरबानी कयो। को वरितो आहे असां तो 8,000 में तो सुपर, हाणे था वञनि 46, 47, 48। एॾी माना हिते बेगरताई वधी वई आहे जो अंदाज़े को कमु चढ़ियल आहे। वठण में असां ॿिज में भाण में जी एॾो महांगो जो माना एॾी तकलीफ़ आहे असांखे। हिते सारियूं खणी था अचूं त 11 वापारी कढे छॾनि था, तूं हेतिरे मारे वठो, तूं हेतिरे मारे वठो। हाणे मूंखे वठी अथऊं पहिरियों 47 मण, हाणे हिते चवनि था 47 मण। मजबूर थी ॾिनीसीं, मजबूर थी बीह रहा तूं इनूं 12 मण 15 किलो इनूं से कटे सटे वञी थोरो वञी पैसा पिया अथऊं। ॾेढा ज़ालिम चढ़े बाबा, पोइ छा कयूं? मजबूर थी पिया आहियूं, मजबूरी बि आहे, कणिक बि वठणी आहे, हर बि हणणो आहे, मजबूरी खां असां थी ॾिनोसीं उन्हनि। कर्ज़ थी विया आहियूं सफ़ा। भाण महांगा ॾिसो पाण था, हर महांगा ताईं तेल चढ़ी विया आहिनि, गल घोड़ा गाॾियूं हलनि कोन थियूं, सारियूं बराड़ियूं हाणे तरो वरितो आहे, हाणे डोज़र फेराईंदा था वरितो। हाणे बि माना 3,000 बीठो आहे त वरी अटो 4500 कयो अथऊं। सारी त उते ई बीठी आहे, बाक़ी साईं अटो चाढ़े छॾियऊं। छा मुतालबो कंदो हुकूमत? इहो मुतालबो इहो आहे त जेकॾहिं शइ जो अघु 3,000 बीठो आहे, अटो 4,000 मिले पियो, त हाणे बि सारी 3,000 बीठी आहे त माना अटो 4500 छो कयो अथऊं? इहो तव्हांखे असांखे सिंध माना इन को इहो माना मुतालबो कयूं था हुकूमत को त माना अटे चक्की वारनि ते एक्शन खयो वञे। न भाउ कणिक बि आहे सस्ती आहे, उहा बि 11,000 4200 वठंदा पिया। भाण महांगा आहिनि, हर शइ ॿियो हर शइ महांगा पियो। असांखे जेको खाधे पीते हर शइ महांगियूं तेज़ लॻी पियूं आहिनि, बाक़ी जेको असां जेको विको कंदा उहे घटि ई घटि आहिनि। तदारक करणु खपे हुकूमत खे। टैक्स कटाईंदा न, असांखे इहा ई लॻी पई आहे त टैक्स कटंदा 600 रुपया गवर्नमेंट जी बैंक जी आहे, बाक़ी कटौती हूंदी त वरी घटि थींदो। अहिड़ो सिस्टम हले त ओड़े सां हलंदो रहंदो सिस्टम। असल में जेकी कटौती आहे उहो किलो मण कट आहे। काफ़ी ज़मींदार सारियूं सुकाइनि कोन था, उन में मॉइस्चर आहे। मॉइस्चर असां खां जॾहिं त वापारी वठनि था 14 मॉइस्चर या 13 मॉइस्चर मथे, पंजाब में हुजे या हिते हुजे शिकारपुर में राइस मिलर हुजनि, ऐं पर असां वटि ज़मींदार ईअं ई खणी था अचनि। पोइ उन जी मॉइस्चर जी कटौती थिए थी, जंहिंमें किलो मण कट थींदी आहे ऐं मार्केट जो शेड्यूल बि आहे, बिल्कुलु कटौती आहे, पर उहो माना मॉइस्चर जी कटौती आहे। डिप्टी कमिश्नर शिकारपुर अल्ताफ़ अहमद चाचड़ उन हवाले सां मिरा टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन तरह वंडिया। जी वॾी महिरबानी इन्हनि शयुनि जी निशानदेही करण लाइ। इन में कुझु शयूं मार्केट फोर्सिस आहिनि, उहे हिन वक़्त हिते जेके प्रैक्टिसिस हलनि पियूं उन जे हवाले सां काफ़ी शिकायत आहिनि। जेको हिकु ट्रेडर माफिया आहे या मिडल मैन जो हिकिड़ो रोल आहे, या वरी ओवरऑल जेका ॿिया इन में स्टेक होल्डर्स आहिनि जेका विच में पंहिंजो मौक़ा परस्ती जो मुज़ाहिरो कनि था, उहो 4-5 फैक्टर्स आहिनि जेके असां वर्कआउट कया आहिनि, जेका गॾिजी करे हिकिड़े ग्रोअर खे, आबादकार खे जेको विच में ब्लैकमेल कनि था या उनखे मिनिमम प्राइस पहुचाइनि था ऐं विच में पंहिंजो हिकिड़ो मार्जिन खणनि था जेको अनड्यू आहे ऐं अनजस्टिफाइड आहे। हिन वक़्तु त इहो जेको मुख़्तलिफ़ आबादकारनि जा फोरम आहिनि, कंहिंजी बि तरफ़ खां असांखे को फॉर्मल या थ्रू सोशल मीडिया का हिन वक़्तु कंप्लेंट रिसीव न थी आहे। अदरवाइज़ असांखे पंहिंजी ऑब्ज़र्वेशन में इहे शयूं आयूं हुयूं। नाजाइज़ कटौतियूं आहिनि या वरी उन में जेतिरो थी सघे मैक्सिमम जेको एक्सपेंडिचर रखियो थो वञे उन जेको आहे सो हारी ते, इन शइ खे इनशाला डिस्करेज करे उन जी हिकिड़ी कमेटी बि असां जोड़ण जो हिकिड़ो कयो आहे, प्लान कयो आहे।
ऐं पंहिंजी मॉनिटरिंग उनमें रखंदासीं गॾो गॾु ज़रात खाते जा जेका माण्हू आहिनि या ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस कंट्रोल जा बचाए थो छॾे। इनशाला इन ते असां जेको आहे सो हिकिड़ी जेकी मॉनिटरिंग कमेटी जे थ्रू कोशिशि कंदासीं जो हर हिते जेको मेजर जेको असांजो मंडियूं आहिनि उन्हनि में हारियुनि खे जेको आहे उनजो ड्यू राइट मिले। ॿिए पासे हारियुनि जे हक़नि लाइ जुड़ियल तंज़ीम पीपी हारी कमेटी सिंध जे सूबाई सदर मीर पुनल ख़ान लोहर जो चवणु हुयो त भाण जेको गवर्नमेंट जो रेट आहे DAP उहा आहे पंहिंजो 7,800 ऐं जेको हाणे जेको ब्लैक बिलिंग ते थो हले उहो आहे 14,800 तक़रीबन अधु जो अधु फ़र्क़ु आहे। ऐं पंहिंजो यूरिया जेका आहे उहा आहे 50,000 रुपया, जेको असुली गवर्नमेंट रेट आहे उहो 2,150 रुपया आहे। ऐं इन लाइ मुख़्तियार कार ऐं DC साहिबनि सां हर सिंध लेवल ते जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि त असां हारी कमेटी जा नुमाइंदा आहिनि उन्हनि खे इहो ई पंहिंजो हुकुम कयूं था त मुख़्तियार कार ऐं DC साहिब सां मीटिंग करे इन प्राइस कंट्रोल ते कंट्रोल कराइनि। छा आबादगारनि ऐं हारियुनि खे पंहिंजी पसंदि जा अघ मिलंदा ऐं उन्हनि जे अङणनि ते ख़ुशियूं थींदियूं या उन्हनि जी महिनत ऐं मज़दूरी वापारियुनि जा घर भरींदी? कैमरा टीम सां गॾु महबूब अली बलोच, मेहरान TV न्यूज़, शिकारपुर।